बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, माया शरीफ़ रिंद प्रोग्राम बल्दियाती इलेक्शन सां गॾु असां हिन वक़्तु पूरी सिंध में जेके बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां सरगर्मियूं जारी आहिनि, उन्हनि सरगर्मियुनि खे मद्दे नज़र रखंदे प्रोग्राम रखियो आहे त बल्दियाती इलेक्शन जी सूरत हाल। हाणे बल्दियाती इलेक्शन जी सूरत हाल जेकॾहिं ॾिसूं मजमूई तौर ते पूरी सिंध में हिन वक़्तु तमामु सरगर्मियूं तेज़ आहिनि। ख़ासि तौर ते फेज़ 1 में जेके बि इलाइक़ा आहिनि जिते टिकेटनि जी विरासत थी वई आहे, उते हिकिड़ी पार्टी जा ॿ उम्मीदवार, ॿ पैनलनि जा उम्मीदवार बीठल नज़र अची रहिया आहिनि। उन हवाले सां हिन वक़्तु जेका असां यूनियन काउंसिल हाईलाइट कई आहे, सा आहे यूनियन काउंसिल ज़िले सांगड़ तालुके शहदादपुर जी। यूनियन काउंसिल मुराद अली रिंद में सिर्फ़ु हिन वक़्तु ॿ पैनल जेके से बीठल आहिनि। हिकिड़ो फंक्शनल लीग जो पैनल आहे ऐं ॿियो वरी जेको पैनल आहे उहो पीपल्स पार्टी जो पैनल आहे। त उन हवाले सां असां सां हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे सीनियर पीपी अॻुवाण ऐं अॻूणो चेयरमैन ऐं अॻूणो जेको सो ज़िले काउंसिलर चेयरमैन साईंदाद ख़ान रिंद असां सां लाइन ते मौजूदु आहे। असां हुन खां पुछंदासीं त हिन वक़्तु बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां हू कीअं था ॾिसनि। साईंदाद साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम। वॾी महिरबानी चेयरमैन साहब, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो MNN TV जे लाइ। सभ खां पहिरीं साईं, मां तव्हां खां सुवालु पुछंदुसि त हिन वक़्तु जेके बल्दियाती इलेक्शन जूं सरगर्मियूं आहिनि, ख़ासि तौर ते ज़िले सांगड़ में, उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? सरगर्मियूं जारी आहिनि। इंशाल्लाह जीत थींदी पाकिस्तान पीपल्स पार्टी। अच्छा, पीपल्स पार्टी ॾिसो न, पीपल्स पार्टी त अवामी पार्टी आहे। पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत कई आहे, उन लाइ इंशाल्लाह ताला पीपल्स पार्टी कामयाबु थींदी। सरगर्मियूं जारी आहिनि। अच्छा साईं, हिते मां तव्हां खां इहो सुवालु पुछंदुसि त हिन वक़्तु तालुके शहदादपुर में जेके आज़ादु उमेदवार बीठा आहिनि, जिन्हनि पैनल ठाहे वरिता आहिनि, छा इहे पीपल्स पार्टी खे ईंदड़ टाइम में को टफ टाइम ॾेई सघनि था? ईंदड़ वक़्त में जंहिंमहिल आख़िरी तारीख़ थींदी, जंहिंमहिल कम जी शुरूआति थींदी, त घणो करे जेके बि जेके आज़ाद आहिनि उहे बि पीपल्स पार्टी जो हिसो आहिनि, हथु खणी वेंदा सभु। इहा उमेद आहे त हथु खणी वेंदा सभु। उन्हनि जो वापसि पीपल्स पार्टी हरायूं आहिनि, अॻिले बि रहियूं आहिनि, हींअर बि उन्हनि जा तव्हां ॾिसो त फेसबुक ते अचनि था त असांजी पीपल्स पार्टी सां मुखालफ़त न आहे, कंहिं उमेदवार सां मुखालफ़त आहे। हथु खणी वेंदा इंशाल्लाह। अच्छा साईं, माना तव्हांजो मक़सदु आहे त जेके बि हिन वक़्तु आज़ादु पैनल आहिनि त उन्हनि जी पार्टी सां का बि शिकायत कान्हे, बल्कि हुननि जी ज़ाती जेके अॻूणा चेयरमैन हुया या चूंडियल नुमाइंदा, उन्हनि जे करे हुननि जेको सो आज़ादु पैनल जोड़िया आहिनि। छा इहा ॻाल्हि सही आहे? उन्हनि पाण लिखियो आहे, फेसबुक ते लिखियो आहे, पाण चयो आहे उन्हनि त असांजो जेको शक्ति जेके फ़ैसिला थिया आहिनि या कंहिं चेयरमैन सां, कंहिं डिस्ट्रिक्ट जे मेंबर सां ज़ाती इख़्तिलाफ़ आहिनि, उन लाइ असां बीठा आहियूं। बाक़ी पीपल्स पार्टी सां असांजो को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। खटे ईंदासीं तॾहिं बि पीपल्स पार्टी जा आहियूं, त इन में उमेद आहे त उहे हथु खणी वेंदा। अच्छा साईं, जेको यूनियन काउंसिल लुंडो आहे तव्हांजे वेझो ई आहे ऐं तव्हां बख़ूबी ॼाणो था त हुन हिकिड़ी यूनियन काउंसिल ते 7 पैनल बीठल आहिनि। छा था सम्झो त इहे पीपल्स पार्टी लाइ को ॾुखियायूं पेश करे सघनि था, जेके 7 पैनल हिकिड़ी यूनियन काउंसिल में बीहारिया विया आहिनि? इन में उमेद आहे त उहे हथु खणी वेंदा। उन में बि ॾिसो न, हाणे जेके बीठा पीपल्स पार्टी बीठा आहिनि ऐं जेके फंक्शनल लीग जा बि 2 ग्रुप बीठा आहिनि। छा साईं, तव्हां नथा सम्झो जेके गुज़िरियल टेन्योर में जेके चूंडियल नुमाइंदा हुआ, उन्हनि खे ख़ासि कमु न कया आहिनि, उन्हनि जे करे बि अवाम कुझु बदज़न लॻो पियो आहे? तव्हां छा था सम्झो? शिकायतूं न आहिनि साईं, शिकायतूं वाक़ई आहिनि। सिस्टम वारे हिसाब ते कमु हले पियो, शिकायतूं त आहिनि। पर वरी बि जंहिंमहिल इलेक्शन जी गेमा गेमी थींदी आहे त उन जी रिज़ल्ट आख़िरी जो ॾिसण में ईंदी आहे। आख़िरी जेको इलेक्शन जो हफ़्तो बाक़ी रहंदो आहे न, उन में रिज़ल्ट जी ख़बर जी पवंदी आहे। वरी हाल फ़िलहाल त माहौल जीअं आहे तीअं हले। अच्छा साईं, हिन वक़्तु जेका यूनियन काउंसिल मुराद अली रिंद आहे, जिते तव्हां ज़िले काउंसिलर जी सीट ते बीठा आहियो, तव्हां छा था सम्झो हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी उते कहिड़ी सूरत हाल आहे? असांजो मुक़ाबिलो आहे साईं, पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो। असां सभई मुक़ाबिलो ई कयो आहे। गुज़िरियल इलेक्शन में बि ॾिसो त माना असांजो माना सुठो मुक़ाबिलो थियो, मुक़ाबले में खटियोसीं। हींअर बि इंशाल्लाह मुक़ाबिलो ई आहे, मुक़ाबले में ई खटींदासीं। असांजा 2 ई पैनल आहिनि, हिकिड़ो पीपल्स पार्टी जो, हिकिड़ो आहे मुखालफ़ फंक्शनल लीग, ॿियो को पैनल आहे ई कोन। अच्छा, उन में हा ॿियो को बि कोन्हे, 1 to 1 मुक़ाबिलो आहे असां में।
साईनाथ साहब इहो ॿुधाइजो बलदियाती इलेक्शन जे हवाले सां कुझु इहे ख़बरूं बि अचनि पियूं त इहा थींदी अलाए न, तव्हां छा था सम्झो त बलदियाती इलेक्शन थींदी? डिले न थींदी, मुंहिंजी सम्झ में इलेक्शन थी वेंदी। साईनाथ खानन साहब, तव्हां अवाम खे कहिड़ो पैगाम ॾींदो त अमूमन ॾिठो वियो आहे त इलेक्शन दौरान काफ़ी झगड़ा झटा थींदा आहिनि, जॾहिं त हीअ हिकिड़ा बिरादरी जा वोट आहिनि, तव्हां अवाम खे को मैसेज ॾियणु चाहींदो? पैगाम बसि इहो ई आहे त आवाम जेको हक़ सच जो साथ ॾिए, जेको बि माना उमेदवार हुनखे सुठो नज़र अचे उन खे ई वोट ॾियनि, उन खे ई कामयाबु कनि। बाक़ी हाणे फूकूं ॾियण वारा त जाम आहिनि। हा, हिकिड़े ॾींहं जी इलेक्शन थी वेंदी आहे, पर माण्हू पोइ हिते बुग्ज़ ऐं सियासी जहिड़ा ऐं सियासी ॻाल्हियूं करे था वञनि। बाक़ी इलेक्शन त हिकिड़े ॾींहं जी थी वञे, माण्हू हरूभरू पंहिंजूं जेके आहिनि रंजिशूं उहे पैदा कनि था ऐं खाइण पीअण हलिया था वञनि। मथे सभु गॾु वेठा आहिनि, हेठि सभु जेको हिक ॿिए सां कावड़ियो पियो हले। तो आवाम खे इहो बि आहे त बसि तव्हां जेको हिकिड़े ॾींहं जे लाइ पंहिंजा वास्ता ख़तमु न कयो, पंहिंजूं बिरादरियूं ख़तमु न कयो, बिरादरी खे वास्तनि खे क़ाइमु रखो। वॾी महिरबानी साईनाथ खानन साहब, तव्हां जेको सो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो ऐं MNN TV खे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, ज़िले सागर जी यूनियन काउंसिल मुराद अली रिंद जो ज़िले काउंसिलर असां सां गॾु हो ऐं हुन पंहिंजा वीचार ॿुधाया ऐं असां वक़्तनि ब वक़्तनि सिंध जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि जा नुमाइंदा ईअं लाइन ते वठंदासीं ऐं उन्हनि खे हिते पंहिंजे स्टूडियो में बि घुराईंदासीं ऐं असां पाण इहो ई मैसेज ॾियणु चाहींदासीं जीअं साईनाथ खानन साहब चयो त इलेक्शनूं थी वेंदियूं आहिनि, इलेक्शननि ते पंहिंजो भाई पीउ बिरादरी नाता रिश्ता इहे न टोड़णु घुरिजनि, छो त हीअ हिकु ॾींहं जी इलेक्शन हूंदी आहे ऐं हिन इलेक्शन खे तव्हां इलेक्शन ई सम्झो ऐं ख़ुदा झड़नि झटनि खां पासो कयो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शरीफ़नि खे। अल्लाह भाई।